लाड़काने में कोरोना वायरस जा केस ज़ाहिर थियण बाद इंतजामिया शहर जा मुख्तलिफ इलाइक़ा सील कराए छॾिया। लाड़काने में गुज़िरियल ॾींहुं कोरोना वायरस जा 22 केस साम्हूं अचण बाद दड़े मोहल्ला नवां तक ऐं बाकरानी रोड खे चइनी पासनि खां कनातूं ऐं ॿियूं रुकावटूं हणी मुकमल तौर सील कयो वियो आहे, जॾहिं त टिनी इलाइक़नि में रेंजर्स ऐं पुलिस जे जवाननि जो गश्त जारी आहे। होॾां एसएसपी मसूद अहमद बंगश चयो त कंहिंखे बि मुतासिर इलाइक़नि में दाख़िल थियण या अंदरां ॿाहिरि वञण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हुन चयो त गुज़िरियल ॾींहुं लोकल ट्रांसमिशन समेत 22 माण्हुनि में कोरोना टेस्ट पॉज़िटिव अचण बाद इलाइक़े खे सील करण समेत समूरे ज़िले में सख़्त लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो आहे। ॿिए पासे लाड़काने में बीबी आसफा डेंटल कॉलेज भरिसां क़ाइम आइसोलेशन सेंटर में कोरोना वायरस में मुब्तला मरीज़ सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कोरोना वायरस सबब आइसोलेशन वार्ड में पंहिंजी घरवारी ऐं न्याणी समेत दाख़िल शहरी हाल सोशल मीडिया ते वीडियो वायरल कंदे चयो त हिते वॉशरूम में न पाणी आहे न ई सफ़ाई। हुन चयो त मुंहिंजी 4 वरियनि जी न्याणी जेका पैदाइशी शुगर जे मर्ज़ में मुब्तला आहे ऐं घरवारीअ खे तेज़ बुखार आहे पर डॉक्टर इलाज नथा कनि। वायरल थियल वीडियो जो सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल ऐं इम्तियाज़ शेख नोटिस वरितो, जंहिं बाद मुतासिर ख़ानदान खे कराचीअ जी आगा खान इस्पताल ॾांहुं रवानो कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk